नादरीन धरती टाइम ऑनलाइन न्यूज़ सां गॾु आऊं आहियां इमरान अली। ख़बर शामिल कयूं पिया नौशरो फिरोज़ खां ब्यूरो चीफ मंज़ूर मलक जी रिपोर्ट मुताबिक़ मॉडल ट्रायल कोर्ट में पीपलज़पार्टी जी MPA डॉक्टर शहनाज अंसारी क़तल केस में हिकु जवाबदार वक़ारखोखरखी उम्र क़ैद ऐं 3 जवाबदारनि अख्तर सलमान ऐं मोहम्मद सिद्दीक़ खोखर खे बाइज़त बरी करे छॾियो। डॉक्टर शहनाज अंसारी जी धीअरनि पारां अदालती फ़ैसिले बाद कोर्ट जे अहाते में दाहूं रड़ियूं। डॉक्टर शहनाज अंसारी जी न्याणी डॉक्टर फातिमा अंसारी पारां मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट जे फ़ैसिले खे सिंध हाई कोर्ट में चैलेंज करण जो फ़ैसिलो। डॉक्टर फातिमा अंसारी पारां सिंध हाई कोर्ट खां सुप्रीम कोर्ट ताईं कातिलुनि जो पीछो कबो। पार्टी पारा पार्टी जिम्मेदारी है ताला तू मुझे मां पाण दी जमा मुके ना है भरोसा मुझे मां के जे गोली वयो केड़ो इंसाफ जरे के MPA के कतल जो इंसाफ न मिलियो तो काम आवे के छा मिलंदो। सिटी के MPA के गोली जो खाजी बनावे दिल जे सामो उन जो इंसाफ न थियो। कोने को इंसाफ इते कोने को इंसाफ मन्याणी थी 3 साल दर पदर थी धिक्का खाता तम दर दर जा धिक्का मुखाता मां दर दर दे वया अरे दर दर दे वया मां दर दर दे वया मु पाजी मां के रत में भरियल कयो इता घणी मां उते पई बजा ला मुजी मां के जिंदगी दे अला ला मुजी मां जो डो चाओ अरे वो MPA उन जो योडो अरे ता केड़ी पार्टी ज्यादा आयो ता पीपल्स पार्टी एडी सिंध गवर्नमेंट ऑफ पीपल्स पार्टी
ताजी एमपीए जा कातिल जो बेगुनाह बाजत बरी थी अरे ताजी मां आज ताजी एमपीए जे ताके पूरी जिंदगी दी नहीं होए बाजत बरी थी अरे सिंध गवर्नमेंट के मां अपील थी क्या ताजी एमपीए हुई वो पब्लिक सेफ्टी कमीशन जी मेंबर हुई आईजी जी असा कर पब्लिक सेफ्टी कमीशन जी मेंबर हुई मुझी मां के अरे मुझी मां जो इंसाफ कोन थियो